अस्सलाम वालेकुम दोस्तों, जीअं राधण जे हवाले सां या चइजे गोदीअ जे हवाले सां तव्हां असांजे वीडियो जो पहिरियों हिसो ॾिसी चुका आहियो ऐं उमेद त तव्हांखे पसंदि आयो हूंदो। इन ई सिलसिले जो हिसो नंबर 2 हाणे अव्हां जे लाइ हाज़िर आहे। उन सां गॾु आउं तव्हांखे ॿुधाईंदो हलां राधण जे बारे में त राधण खे ओलह तरफ़ मेहड़ शहर लॻे थो ऐं ओभर तरफ़ में वरी दुनिया जो मशहूरु अजूबो या दुनिया जी क़दीम सिविलाइज़ेशन मोहनजोदड़ो राधण खां तक़रीबन 29 किलोमीटर मुफ़ासिले ते आहे। इन ई विच में मोहनजोदड़ो रोड सां असां बार्डर बि क्रॉस कंदासीं, बार्डर जी लिंक बि लॻे थी ऐं उन खां अलावा लाड़काने ज़िले जो हिकु ॿियो तालुको ॾोकरी उहो पिणु राधण जे इन ई रोड सां मिले थो ऐं इहो रोड मोहनजोदड़ो रोड सॾियो वेंदो आहे जेको अॻिते हली लाड़काने सां मिले थो। त दोस्तो, राधण जे हवाले सां असांखे तव्हां वीडियोज़ जे हवाले सां पंहिंजे कमेंट्स में आगाह कजो ऐं असांजे हिन चैनल खे लाइक बि कयो, सब्सक्राइब बि कयो ऐं इंशाअल्लाह तव्हांखे सुठा सुठा वीडियोज़ ॾिसण जे लाइ मिलंदा। त अचो त हाणे ॾिसूं था राधण जे वीडियो जो हिसो नंबर 2। दोस्तों, हीअ बिल्डिंग ठहियल आहे 1922 जी। हाणे तव्हां अंदाज़ो लॻायो त केतिरी पुराणी बिल्डिंग ठहियल आहे ऐं लाज़मी आहे त सीमेंट जी न आहे, इहे गारे जी उसारी आहे। पोइ हिन ते हथु लॻल आहे, ईअं आहे भाऊ जी जी त मज़बूत नमूने सां ठहियल आहे। काफ़ी बिजलीअ जो निज़ाम न हुयो त इहा विंजणी हणण जे लाइ इहे हर बिल्डिंगुनि ते पुराणनि ते इहे ठहियल आहिनि। सभिनी मुलाज़िम माण्हू रहे थो त उन विंजणी वग़ैरह हणण जे लाइ इहे लाज़मी ठहियल आहिनि। हे त लो आहे न, हे दयाल आहे। दयाल आहे माना एॾी मज़बूत काठी आहे जो हिनखे का शइ असर नथी करे ऐं सदियूं गुज़री वञनि भले हाणे तॾहिं हिनखे का बाहि बि असर न कयो। हालांकि मोहतरमा जे हुन शहादत जे टाइम ते हिनखे साड़ण जी कोशिशि कई वई आहे, पर हीअ माना पंहिंजे उन बीठी आहे, माना हर शइ खां मज़बूत आहे। त कुदरत जो सिस्टम आहे त माना काठी बेड़ी आहे ख़ुदा जी खलकल जंहिंखे माना न बाहि बि असर करे न को जीत थो असर करे। सो हीअ तमामु पुराणी शाहकार बिल्डिंग ठहियल आहे राधण टाउन जी ऐं राधण जो हीअ बिल्डिंग हुस्न आहे ऐं राधण जो सॼो कारोबार हिन बिल्डिंग संभालियो आहे 1922 खां वठी अॼु ताईं हलंदो रहियो। बिह बि काफ़ी मशहूरु रहियो आहे। बिह जे हवाले सां बि हिते काफ़ी चइम गोरियूं हूंदियूं आहिनि। या बिह जे हवाले सां बि को दौर हुयो, हिते सुठियूं कचहरियूं थींदियूं, आसपास जूं जेके बनियूं आहिनि उन में बिह जो हिते घणो हूंदो हो। हली हली हाणे बिह जो ओतिरो असरु ख़तमु थी वियो आहे। सारियाले फसल ते माण्हुनि जो घणो ज़ोर आहे ऐं गुज़र सफ़र उन ते आहे। त कंहिं टाइम ते बिह जो बि राधण स्टेशन सां वॾो हिकिड़ी शइ हवाले सां जेकॾहिं कुझु तव्हां पुराणी यादि ताज़ी कयो, तव्हां नंढपण ताज़ो कयो राधण जे हवाले सां, कंहिं शइ जे हवाले सां, कंहिं रांदि रूंद जे हवाले सां, त राधण कीअं रहियो तव्हांजे नंढपण में? राधण जेको आहे सो असां जॾहिं नंढा हूंदा हुआसीं त हीअ जेके बि तव्हां राधण जा दुकान ॾिसो था, घर ॾिसो था, हींअर पकी हालत में आहिनि, इहे कची हालत में हूंदा हुआ। ऐं राधण जी जेका तारीख़ इहा आहे त बुनियादी तौर ते जेको असुली शहर आहे राधण जो, राधण विलेज आहे। ऐं हीउ जेको असांजो शहर आहे उहो 1892 खां या इन जे वेझो हिन जो बुनियादु पियो जॾहिं हिते राधण जी स्टेशन पई। इन खां अॻु में हिन जो नालो असां ॿुधंदा हुआसीं गोदी, पोइ उहो छाजे करे मिटिजी वियो नालो ऐं राधण स्टेशन ते इहो नालो पहुतो? असल में गोदी बि जेका आहे उहा राधण ते स्टेशन पवण खां पोइ जेको आहे उन ते उहो नालो पियो, छाकाणि त गोदी जेका आहे उहा गोदाम मां निकितल आहे। त हिते तमामु घणा गोदाम ठहिया ऐं रेलवे जी जेका आहे उहा कम्यूनिकेशन हुई। उन रेलवे जी कम्यूनिकेशन जे करे जेको बि असांजो सॼो जेको तालुको मेहड़ आहे उन जा जेके बि नंढा वॾा ॻोठ शहर आहिनि उन्हनि ताईं सामान जी रसाई या रसद जेका आहे उहा राधण जे स्टेशन खां थींदी हुई। ऐं हितां जेके बि शयूं हुयूं उहे मुख़्तलिफ़ शहरनि ॾांहुं वाणिज्य वापार जे सिलसिले में वेंदियूं हुयूं त उहे बि राधण स्टेशन खां वेंदियूं हुयूं। इन हवाले सां हिनखे गोदी छॾियो वेंदो। उनजे टाइम खां वठी हले थो, ईअं सम्झो त 50 साल पुराणो दुकानु आहे, सिस्टम हले थो पियो। हिते कहिड़ी कहिड़ी मिठाई ठाहींदो तूं पाण या ॿाहिरां वठी खपाईंदो? न मौजूदु हिन वक़्तु तोशो, पतीशो, जलेबी, बूंदी, सिंगर इहे तूं पाण फ्रेश मां पाण ठाहींदो आहे। पाण कारीगर बि पाण ई? कारीगर बि पाण, हलाईंदो बि पाण।
ऐं असांजो वाल साहब तमामु मशहूरु हुयो हिन पकोड़नि जे हिसाब सां। उस्ताद पकोड़ो खणी सघूं था? पकोड़ा तव्हां खणी सघो था। बाद में हाणे मां शाहनवाज़ जोकियो तव्हांजे साम्हूं आहियां, मौजूदु आहियां ऐं स्पेशल शइ हलाईंदा आहियूं हर शइ। हिकु शाइर सां असां ॿुधा आहियूं, साईं मासूम बुखारी सां मशहूरु पाण, ऐं संदन शाइरी जेको आहे मुख़्तलिफ़ फ़नकारनि बि ॻाई आहे। त हाणे साईं खां असां ॿुधंदासीं राधण जे हवाले सां कुझु अथसि दरिया जो। हीअ सिंध असांजी आहे ऐं शाह असांजो आहे। हीअ सिंध असांजी आहे ऐं शाह असांजो आहे। हिन धरतीअ ते वहंदड़ दरिया असांजो आहे। हीअ सिंध असांजी आहे ऐं शाह असांजो आहे। हिन धरतीअ ते वहंदड़ दरिया असांजो आहे। कंहिं नाल तूं कढंदे कीअं धाड़ियल ऐं धरतीअ जा हथियार जे तो वटि आहिनि अलाह असांजो आहे। कंहिं नाल तूं कढंदे कीअं धाड़ियल ऐं धरतीअ जा हथियार जे तो वटि आहिनि अलाह असांजो आहे। मत मस्त सदा रहंदियूं महिराण जूं मौजूं, मत मस्त सदा रहंदियूं महिराण जूं मौजूं ई। तूं वेरी मरी वेंदे वेसाह असांजो आहे। तूं वेरी मरी वेंदे वेसाह असांजो आहे। ऐं तो पंहिंजे हिसे जा सभु दरिया खपाया आहिनि। तो पंहिंजे हिसे जा सभु दरिया खपाया आहिनि। तो जो बि वहे तो वटि सो वाह असांजो आहे। हिन धरतीअ ते वहंदड़ दरिया असांजो आहे। तुंहिंजी बि चिता जलंदी सो वक़्तु परे नाहे। तुंहिंजी बि चिता जलंदी सो वक़्तु परे नाहे। तो जो बि ॿरे थो लहे आड़ा असांजो आहे। हिन धरतीअ ते वहंदड़ दरिया असांजो आहे। हिन धरतीअ ते वहंदड़ दरिया। दादन फ़क़ीर जेको आहे आम माण्हुनि जे दिलनि में वसे थो। ऐं तव्हां कहिड़ी बि ॻोठाणी कचहरी में वेंदो, महफ़िल में वेंदो त तव्हांखे दादन फ़क़ीर जी शाइरी आम ॻोठाणा ज़रूरु ॿुधंदा। मज़ारा पाकिस्तान ऐं सिंध जो नाले वारो शाइर फ़क़ीर दादन फ़क़ीर। दादन फ़क़ीर वलद घणी वक़्तु जोयो। जी जी साईं। ही नसीराबाद जे भरिसां कंहिं ॻोठ जे भरिसां साईं जन जो ॻोठ हुयो। पोइ राधण जी हिते तमामु घणो वक़्तु गुज़ारे। मशहूरु शाइर जंहिंखे दुनिया ऐं सिंध पाकिस्तान हर को सुञाणे थो। मंताला शाइरी हुजे, मंज़ूर सखियण, केतिरनि ई फ़नकारनि हिन खे ॻायो आहे। ही दादन फ़क़ीर उहो आहे जंहिंजा मशहूरु शाइरी जंहिंखे चयो हुई त मरी विया प्यारा वफ़ादार माण्हू, बच्चा बाक़ी बेदर्द बेकार माण्हू, चङो थियो सुठो थियो जीअं थी रहियो आहे। ही माण्हुनि मां छा ॼाणनि मुर्दार माण्हू, खसे दिलि पंहिंजी न पंहिंजी, खसे दिलि पराई न पंहिंजी ॾियनि था, केॾा न आहिनि ही मज़ेदार माण्हू, दिलनि जो सौदो कंहिंसां न करे दादन, हिते ख़रीदार अथई बेकार। हीअ आहे दादन फ़क़ीर जेको आख़िरी पंहिंजो जेको वक़्तु आहे उहो राधण शहर खे ॾिनो। राधण शहर जी सिक में हू हिते ई रहिजी वियो। हिते हुनजो चवंदा शागिर्दु हुयो शाइरीअ में, ऐं जहाँ चाह में उहो सोलंकी हुयो को हितां राधण जो सुल्तानदार। त उन जी जाइ में पाण उतां किथे रहंदा हुया ऐं राधण खे आख़िरी पंहिंजी ज़िंदगी जो ॾींहं अहिड़ा ॾिननि। ऐं शाइरीअ खां काफ़ी दोस्त हिन खां वाक़ुफ़ु हूंदा त फ़ुकराई शाइरी ऐं पंहिंजो हिकिड़ो अदब जो अहिड़ो रंग जंहिंमें प्यार मोहबत ऐं इन शयुनि सिर्फ़ खे खयो हुयो। ऐं दुनिया जो जेको हुयो माहौल उन खे हिन सुठे नमूने सां ॻायो त कहिड़े क़िस्म जो माहौल हले थो। त हीअ आहे दादन फ़क़ीर जो आख़िरी आरामगाह। राधण जे हिकिड़ी मौजूदु सक्सेस थी रही आहे आख़िरी टाइम ते। नसीराबाद जे वेझो हुनजो ॻोठ हुयो त उतां ई पंहिंजो माइग्रेट करे हिते राधण में रहिया। बिनी पे ड्राडू ड्रकाए भी मेल मर्दन में पाण पढ़ाए हिकु त वणंदो दियूं असां वटि वञनि ॿी त उतां कॿाए ॾह भेरा ॾींहं में ईंदो आहे वछेरियूं हराए अचो यार मां वटि त ॼाणो तव्हां वटि विकाए हिकिड़े ॾींहुं दोस्त ईंदो त पंहिंजो पुछाए त सराह तव्हांजा सॾ ॿुधी पियो कंदी हो कनाए इहो नियापो नीअं जो ॿार खे ॿुधाए त भाऊ थी भलाई करे हिनखे छॾ वापसि वराए ॿियो त पकल पाण वटि हिन महिल नेरनि में न आहे ॿियो दफ़ो ॿरो चए वरी विंदुनि पेर पाए त यार तव्हां त आया वॾा क़दम वधाए पर यार मां पाण हिते कोन थो वई संगत सदाए जे न हुजां हा हिते त विझां कुंहट किराए अञा बि लॼ लाइ बि हवार जी हयात हिते पाणी वञनि थियूं वॾा राग रंग रिहाणियूं वञनि थियूं सॾे पंहिंजा पाड़ा नियाणियूं वञनि थियूं अॼु वॾनि टोकरनि में विकाणियूं वञनि थियूं संदन मालिकनि खे इहो धूड़ धना तूं सम्झी न तुंहिंजा त 1500 न करे केरु नेकी जो नेकी जी बदिलो ॿधी आहे ईअं की न थिया पर 15वीं सदी आहे अखियुनि में इशारा ज़ाहिर में अदी आहे पुछे केरु हाणे कुहाड़ी में न तूं सम्झी न तुंहिंजा त 1500 न त पीउ पुट प्यारा फिका जी लॻी आहे अखियुनि ते बि कारा फिका जी लॻी आहे पियो त मांडूनि जे मुंहं ते तिका जी लॻी आहे छो जो सर्वे सीटियल ऐं बेलदार बबन आहे तूं
सम्झी नथो अचां त 15 सना हाणे साहब आया घर वारी को पुछे तो न्याणियूं नज़र नथियूं अचनि, न्याणियूं काॾे वियो? हाणे साहब जवाबु थी वञे घर वारी त पुछी थो न्याणियूं वयूं खे लथे हन हितां बि वेझो अरिड़हें में लथे हन ईंदियूं ऐं वेंदियूं रक्षा रे लथे हन की तो उन्हनि सां गॾिजी केरु वियो आहे, जीअं उन्हनि सां गॾिजी वियो नौकर न कना तूं सम्झी नथो अचां त 15 सना तो खोली थो होटल त ॿेड़ा भला रख, मच्छी थी पारू थी त ॿेड़ा भला रख, ना फेरा भला रख, आजा मेरे बाल मां माही मेरा चना सम्झी नथो अचां त 15 सना हेर वाजिब जो रूंडा मंडा आहिनि पिनण ते हेरी पिया हज़ारे डंडा आहिनि, किरनि खे न पीना त किरनि खे डंडा आहिनि, यार वाह जो फ़क़ीरनि खे कहिड़ो न पिनण जो फन आहे, तूं सम्झी नथो अचां त 15 सना ॿुधायो ऐं मौजूदा हालात ते ॿुधायो त हींअर हालात कहिड़ा था हलनि पिया ऐं 15वीं सदीअ जे हवाले सां आहे त 15वीं सदीअ में इहे अमल तमामु ज़ोर वठी आहिनि। दोस्तो हीअ आहे उहो माए वारी पॉइंट राधण में जेका तव्हां विज़िट कराईंदासीं। मां तव्हांखे ॿुधाईंदो हलां हिन माए जे दुकान सां मुंहिंजो नंढपण बि जुड़ियल आहे। मुंहिंजो जॾहिं ॾाॾा साईं हूंदो हुयो त मूंखे राधण में कुल्हे ते खणी आयो, हिते हिकिड़ो संदुल हुयो जंहिं ते सिरूं रखियल हुयूं, पोइ उन ते मथे संदुल ठहियल हुयो, पलाल दलाल हुयो, पोइ हिते हिकिड़ो झुनड़ो हुयो वॾी उमिरि जो माण्हू, पोइ ॾाॾा साईं उन सां कचहरीअ में वेही वियो ऐं मूंखे माओ बि खारायईं, प्लस में वरी घर जे लाइ मुंहिंजे लाइ माओ वठी हलियो, वरी वापसीअ में बि कुल्हे ते खणी मूंखे ॾाॾा साईं ॻोठ पहुचायो ॾाढा मज़नि खां। 70 साल थी चुका है, माना 70 साल थी चुका 70 साल थी चुका है। उनजे पोयां असांजो वॾो बिरदर साहब जेको जिफ्तार जो थियो जेको उन शइ खे संभालींदो अचे थो, उन लाइ असां ख़ासि खीर वठंदा आहियूं, जी जी हल्को खीर न वठंदा आहियूं ऐं असांजी सिंदगीअ सां असांजे शइ तव्हांखे वठी आया आहियूं जेको राधण में माए जी तव्हां सां ॻाल्हि कईसीं। हाणे माओ जी जेका माए खे शकिल आहे खीर मां उन शकिल फिरी जॾहिं माओ थो थिए त उन जे लाइ हीअ प्रोसेस आहे हिते जीअं चाढ़ींदा आहियूं निजो खीर कचो, जी जी हुनखे पचाए पोइ हुन में विझंदा आहियूं मसालो, जी जी मसाला कहिड़ा कहिड़ा हूंदा आहिनि? हुन में मसालो इहो आहे जेके हिन में दाण करे ॾिए, खोटा वखर आहे उहो खोटा वखर ॾींदा आहियूं। सही सही, उन खां अलावा छा विझंदा आहियो मसाले खां अलावा? मसाले खां अलावा वरी पोइ खंडु विझंदा आहियूं। सही, खंडु पोइ तव्हां गिहु ॾिसो असां सचो आहे इहो गिहु, जी 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 सम्झो जी 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 सिंधी गिहु जेके चइबो आहे हाणे विझंदो थो वञासीं, जी 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 जेॾी महिल बि तयारु थियो तेसिताईं मां विझंदोमांसि, पोइ 4 चमचा खणे या 5 चमचा खणे, सही माना जीअं खुली बीहे सही, टेस्ट सही। करे बीहे अहिड़े क़दुरु ते हिनखे असां काढींदा ईंदा आहियूं, रंग पाण ॻाढ़ो करे। केतिरी देरि में मिसाल तौर घणा किला विधा अथव हिन मां घणो निकिरंदो, केतिरी देरि काढ़ियो था हिनखे? हे चाढ़ियो आहे मूं 30 किलो खीर, 30 किलो चाढ़ियो अथव? ठीकु आहे। जी 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 हाणे 2 कलाक वठंदो, 2 कलाकनि जे लाइ बाहि त ईअं वठंदो, तव्हां गॾाईंदा रहंदव? गॾाईंदा रहंदा जीअं तरो बि न लॻे, साफ़ मां हुजे। सही सही, अहिड़े क़दुरु ते उन खां पोइ वरी हाणे फोटा ईंदो मां शुक्रा फोटा केतिरो ठहंदो माओ? तक़रीबन 7 जे लॻभॻि बीहंदो, 6 मणनि ताईं आहे। 6 मणनि जो खीर तव्हां डेली पचायो था ऐं डेली ताज़ो ताज़ो ठहे ताज़ो थो, हूंदो आहे। ताज़ो माओ ठहे थो। न माशाल्लाह तव्हांजो माओ असां खाधोसीं बि सही ऐं राधण में पुराणो बि आहे। अलाह साईं तव्हांजी रोज़ी में बरकत विझंदो। ॿुधायो वञे थो त जेका पहिरीं मस्जिद आहे राधण में उहा हीअ आहे अलाह जो घर, हिते माना 1800 धारे जी ठहियल आहे। पोइ मुख़्तलिफ़ वक़्तनि में ज़ाहिर आहे ॿीहर ठही हूंदी, पर मस्जिद जेका आहे राधण में शुरूआत में हिकु मस्जिद हुई उहा हीअ ई आहे। त साईं न्याज़ हुसैन बि सॼो थो वञे, जंहिंखे चइजे त तव्हांखे ॿुधायां त नाते अली बि सॼो थो वञे। ऊपरी मज़ार जेको मुक़बरो आहे उहो जंहिंखे चइजे अदुरु फ़क़ीर जो आहे, जंहिंजी चवनि था त वॾा ॻाल्हि था कनि त अदुरु फ़क़ीर उहा हस्ती हुई जंहिंखे माना चांहि जी चेनक मां कॾहिं बि चांहि न घुटंदी ऐं उहो चांहि हमेशह तुन में विझी पीअंदो, कोप में न पीअंदो। उन्हनि खां पुछंदासीं हीअ हिते हिकिड़ी खंड आहे जेका मुराद शाह जे नाले सां जुड़ियल आहे ऐं उन्हनि खे ॿियो घड़ो पीर बि करे सघियो थो वञे। त साईं मुराद शाह फारूक हिते आहिनि पंहिंजो घड़े पीर सां ऐं हिन बाबा ॾाॾा उन्हनि जी उमिरि 100 साल हुई, उन्हनि असां लाइ इहे ॻाल्हियूं करे विया त पाणी सच में सुठो न आहे। सही सही। अच्छा, हिन खे पाणी किथां ॿिहंदा किथां मिले बि कोन पाणी हिन ॾींहुं न हुते हिकिड़ी शइ मशहूरु आहे त घड़े पीर ते जेके माल गाॾी का माना जॾहिं पटड़ी हले पई ऊचाई थी वञे त अच्छा पहिरीं माल गाॾी का क्रॉस थी, उन जा कुझु गाॾा हिन में खत में किरी पिया जेके गुम थी विया ऐं उन्हनि खे अॼु ताईं कंहिं न लभी सघियो आहे। बिल्कुलु इहा ॻाल्हि सही आहे त अंग्रेज़नि दौर में तव्हां ट्रेन पटंदी इहो वॾा असांखे चवंदा त साईं
मीर सां हीअ घड़ो आहे हिनखे घड़ो सॼो थो वञे चवनि था त हिन 20 फुट 25 फुट में हिते मच्छी मारणु मना आहे जेको मच्छी मारे थो उनखे हिते नुक़सानु थिए थो बाक़ी वासन वसन खां जेकॾहिं मच्छी मारे थो कोई नुक़सानु आहे ऐं चवंदा जॾहिं रेल जी शुरूआति हुई हिन में कुझु माल गाॾी जा जेके गाॾा उहे हिन में गुम थी विया पछाड़ीअ ताईं अंग्रेज़नि जी कोशिशि जे बावजूद बि उहे गाॾा न लभी सघिया पर तंहिं हूंदे बि अॼुकल्ह कुझु माण्हुनि हितां जा मीरबर जेके आहिनि दोस्त उन्हनि उहे गाॾा जेके आहिनि उहे पंहिंजे हथ सां छुई ॾिठा आहिनि या उहे